आयो ये बुलंदियूं मुसब पंहिंजी कुदरत सां पैदा कयूं आहिनि जंहिंजो ज़िक्र तूं पुछी रहियो आहीं उन्ही खे मूं महबत सां पैदा कयो आहे। कुदरत जी बुलंदी जंहिंखे सम्झ में नथी अचे त महबत वारे जी बुलंदी कीअं सम्झ में ईंदी। प्यारी जमात सगोरी व इन्नक लअला ख़ुलिक़िन अज़ीम, बेशक असां तव्हांखे अज़ीम शान ख़ुल्क़ ॾिनो, अख़लाक़ ॾिनो। हिन दौर में वॾे मां वॾी ज़रूरत जेका आहे हिन प्रोग्रामनि जे तवसुल सां त असां तालीम त पिरायूं पिया पर तरबियत जो सबक़ असां वटि रहियो कोन्हे। मुंहिंजो उस्तादी मौलवी मोहम्मद इस्माइल सिकंदरी साहब हिकु दफ़ा ॿुधायो त मूंखे हरमैन शरीफ़ में वञणु थियो त हिकिड़े मदरसे मां मुंहिंजो गुज़रणु थियो त उते हिकिड़ी अरबीअ में इबारत लिखियलु हुई जंहिंजो तर्जुमो हुयो त तालीम त सिर्फ़ बहानो आहे, मक़सद त तरबियत आहे। तरबियत केरु कंदो? अॻु में वालिदैन कंदा। हे मोबाइल अची विया आहिनि, बाबा ॿार तंग करे ॾेई छॾियो मोबाइल। मोबाइल में छा थो ॾिसे? असां गौर फ़िक्र कोन था कयूं, बाबा असांजो टाइम बचे। तरबियत जो वॾो फुक़दान वधंदो थो वञे। ॿियो लिहाज़ ऐं अदब कोन रहियो आहे। अदब छा आहे? फ़वाइदुल फ़वाद में मलफ़ूज़ात शरीफ़ा है ख़्वाजा निज़ामुद्दीन औलिया जी, उन में हिकिड़ो वाक़ियो लिखियलु आहे त हिकिड़ो बुज़ुर्ग हुयो, उन्हीअ खे ॿधे छॾियऊं, सज़ा मिली वई, हथ वढे छॾियऊं। ॿिया मुरीद सुञाणे, अड़े क़िबला तव्हां आहियो, तव्हां ॿुधायो था त तव्हां हीउ त माण्हू अॻे ई थोरी तशहीर थींदी पोइ वीडियो विजुअल ईंदा बाबा हीउ सुञाणप में अची वञे, अॻे कोन हूंदो। चइसि तव्हां ॿुधायो कोन? चए बाबा शुक्र आहे अलाह मूंखे एतिरी सज़ा ॾिनी, पर साईं तव्हां त बुज़ुर्ग आहियो। चए हिकिड़े दफ़ा हिकिड़े ॾींहुं बेख़बरीअ में बेवज़ू हुअसि, इन हथ बेवज़ू हथ मुंहिंजो क़ुर खे लॻी वियो। शुक्र आहे अलाह हथ वधायो, दिलि त सलामत रहियो। दिलि ई रब कपे छॾे त पोइ छा बच। अदब